ॻाल्हि कंदासीं IMF जो हिकिड़ो ॿियो बेल आउट पैकेज जे हवाले सां। पाकिस्तान ऐं IMF जूं बेल आउट पैकेज जे हवाले सां ॻाल्हियूं कामयाब थी वियूं आहिनि। इन हवाले सां मुमलिकती वज़ीर जो चवणु आहे त IMF जा समूरा शर्त क़बूल कया विया आहिनि ऐं नवां टैक्स 3,500 रुपए जा लागू करण जी तयारी शुरू कई वई आहे। इन ॻाल्हि में को शक न आहे। मुमलिकती वज़ीर जो चवणु आहे त इहो हिकिड़ो मुश्किल बजट आहे, पर अवाम जी तकलीफ़ जो अहसासु कंदे मुआशी सूरतहाल खे बहितर करण जे लाइ इहे क़दम खणण जी ज़रूरत आहे। बेल आउट पैकेज जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कजे त $6 अरब खां वधीक जो बेल आउट पैकेज जंहिंजे हवाले सां ॻाल्हियूं कामयाब थी वियूं आहिनि। 0.5% टैक्स जे हवाले सां पिणु जेकॾहिं ॻाल्हि कजे त पेट्रोलियम डीलर्स पारां पिणु हड़ताल जो ऐलान कयो वियो आहे। मुल्क जी इहा मुआशी जेका सूरतहाल आहे जंहिंमें टैक्स बि लागू कया विया आहिनि, बजट बि पेश कयो वियो आहे, पर उन बावजूदि महांगाई घटि थींदे परॾेही कर्ज़नि जो बार लहंदे किथे बि नज़र नथो अचे। इन ई हवाले सां ॻाल्हाइण जे लाइ असांखे सीनियर इकोनॉमिस्ट जबार मेमण साहब जॉइन कयो आहे। जबार साहब भली कार, तव्हां प्रोग्राम में जॉइन कयो। जबार साहब, छा चवंदो हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे, हुकूमत पारां बजट बि पेश कयो वियो आहे, पर इन बजट ते तमामु घणो बहस थी रहियो आहे त बजट में जेके टैक्स लागू कया विया आहिनि इन सां न रुगो महांगाई वधंदी, पर माण्हुनि खे आम माण्हुनि खे जेको रिलीफ न मिली सघंदो, छा चवंदो? जेसिताईं महांगाई जो तालुक़ु आहे, महांगाई ते जेको आहे सो पाण ॻाल्हाईंदा रहिया आहियूं। महांगाई जेका आहे सा उन में जेको सभ खां वॾे में वॾो किरदारु आहे उहो ख़ुदि हिकिड़ो शिनाख़्तशुदा हिकिड़ा डेटाज़ आहिनि, जंहिंमें पाकिस्तान में हिन साल जेको आहे सो 11 महीननि जे ऑन एन एवरेज 25% जेका सा महांगाई जेका आहे सा कैलकुलेट थी आहे। महांगाई जेका आहे सा जेके एमिनेंट स्कॉलर्स आहिनि, हाणे बजट खां पोइ कुझु वधीक कमेंट्स पे था अचनि त शायदि 16 ऐं 18% जेको आहे सो महांगाई शायदि स्टेबलाइज़ थिए, पर उन खां घटि थियण जा इम्कानात इन करे कोन्हनि, छाकाणि त तव्हां जेके कुझु ॻाल्हियूं कयूं आहिनि मां उन्हनि खे साम्हूं रखी करे कुझु ॻाल्हाइणु चाहींदुसि। तव्हां जेका ॻाल्हि कई आहे त टैक्सिस जी भरमार, ॾिसो पाकिस्तान जी जेका इकोनॉमी आहे उहा आहे कंजम्पशन ड्रिवन इकोनॉमी, माना इम्पोर्ट बेस्ड इकोनॉमी। हाणे इम्पोर्ट बेस्ड जेका इकोनॉमी आहे वापराइण लाइ उन ते जेको आहे सो 32 सुफ़नि जो हिकिड़ो तव्हां डॉक्यूमेंट ॾिसंदव, जंहिंमें जेको आहे सो रेगुलेटरी ड्यूटीज़ हयूं वयूं आहिनि ऐं तव्हां पंहिंजो 10 पेजिस 3+3+3 उन में तव्हां ॾिसंदव त काफ़ी हद ताईं जेको आहे सो एडिशनल कस्टम ड्यूटीज़ वधायूं वयूं आहिनि ऐं काफ़ी हद ताईं जेको आहे सो ॿिया टैक्सिस मड़िया विया आहिनि। जेकॾहिं इम्पोर्ट स्टेज ते का शइ तव्हांजी 30 खां वठी 50% ताईं बि रेगुलेटरी ड्यूटीअ जे मद में अचे वेठी, ऐं उन खां अलावा जेको आहे सो ॿियनि हंधनि ते जेको आहे सो हिकिड़ो फ्लैट रेट्स रखिया विया आहिनि, जंहिंखे असां चऊं था त 10%, जिन जा टैरिफ 20% ते आहिनि, जिन जा थोरो हेठि आहिनि। त इहे सभु जेके शयूं आहिनि से इन खे असां शुरू कयूं महांगाई। हाणे इहा महांगाई जी शुरूआति त हितां थी थिए त तव्हां जेको आहे सो हिकिड़ी इम्पोर्ट कई वापराइण लाइ। हाणे अॻिते अचूं त हिकिड़े माण्हू जी जेका बि आमदनी आहे उन आमदनीअ जे साम्हूं हुन खे जेको हिकिड़ी डिस्पोजेबल जेका हिकिड़ी चवंदा आहिनि इनकम टैक्सिस कढण खां पोइ उन में बि असां मुख़्तलिफ़ तरीक़नि सां उन्हनि जा टैक्सिस वधाया आहिनि। माना इन्फ्लेशनरी इफेक्ट जेको आहे सो हिकिड़ो यानी असां पघारुनि जे तहफ़ुज़ लाइ यानी हिकिड़ो मां चवंदुसि अदर देन गवर्नमेंट को बि अवेलेबल कोन्हे जंहिंखे चइजे मेजॉरिटी, ऐं जेकॾहिं गवर्नमेंट आहे त उन 25% ताईं जेको आहे सो वधारा आंदा आहिनि। पर इहे जेके आहिनि से इहे हिकिड़ी लिमिटेड एम्प्लॉयमेंट आहे, हालांकि तमामु वॾो अंग अखर आहे इन जो। इन खे बि चयो पियो थो वञे त 570 अरब रुपया जेके आहिनि से पघारुनि जे मद में इस्तेमालु थींदा। अहिड़े तरीक़े सां 100 अरब रुपया पेंशन जा जमे। पर वापसि अचूं असां त जनरल एम्प्लॉयमेंट स्लैब्स, हाणे हिकिड़ो जनरल एम्प्लॉयमेंट स्लैब्स में जॾहिं तव्हां टैक्स वधायो था त माण्हू जी जेका हिकिड़ी अवेलेबल इनकम आहे उहा घटिजी वई। हिकिड़े पासे तव्हांजी वापराइण वारियूं शयूं महांगियूं थियूं, हिकिड़े पासे तव्हां हुनजी जेका अवेलेबल इनकम आहे उनखे घटायो। हाणे उन अवेलेबल इनकम जे मुक़ाबले में हुनखे जवाबु कुझु ॿियनि शयुनि जो बि ॾियणो आहे। हिकिड़ो आहे तव्हांजी इलेक्ट्रिसिटी, अॼु यानी टिकट्स तव्हां ॾिसंदव त कुझु अप्रूवल्स थिया आहिनि, बेस टैरिफ रेट में अञा इज़ाफ़ो थियो आहे, जंहिंजी IMF जेका आहे सा 2-3 ॾींहं पहिरियों खां ई इहा ॻाल्हि थी पई आहे। IMF जो इसरार आहे त तव्हां डू मोर जो मतिलबु आहे त तव्हां शयुनि जा जेके अघु आहिनि उन्हनि खे जेको आहे सो उन हिकिड़े स्टैंडर्ड जेका प्रैक्टिस हूंदी आहे कि तव्हां कॉस्ट ऑफ परचेज ऐं कॉस्ट ऑफ सेल खे बराबरि कयो। उन में तव्हां ॾिसंदव त कुझु
वाधारो थी चुको आहे। हाणे थोरी देरि लाइ जेकॾहिं असां चऊं त हिकिड़ो कैप्टिव पावर जेकॾहिं इंडस्ट्री में हले थो, इंडस्ट्री हुनखे जेको आहे सो 2500 खां 3000 रुपया करे कयो वियो आहे, त उहा पास ऑन कंहिंखे कंदी? प्रोडक्ट्स जी कास्ट जी माण्हुनि खे कंदी। माना टे पासे जेको आहे सो हिकिड़ी लोकल जेका टैक्सेशन आहे जेका उन्हनि शयुनि ते हाणे अची चुकी आहे जिते न हुई। जीअं 18% तक़रीबन हर उन शइ ते ईअं बि चयो वियो त कागज़ किताब ऐं काफ़ी शयूं जेके आहिनि उन्हनि ते टैक्स न मड़ी वई हूंदी, पर हाणे जेको नोटिफिकेशनूं आयूं आहिनि उन नोटिफिकेशन तहत 18% तक़रीबन जेका आहे सा हर शोबे ते, बल्कि हर शोबे जे बजाए असां चऊं हर उन शइ ते जेका वापराइण जोगी आहे, जेका माण्हुनि जे इनकम जो हिकिड़ो जवाबु हूंदो आहे त माण्हुनि वटि जेका बि इनकम आहे उन जे अगेंस्ट में हू पंहिंजे लाइ शयूं अक्वायर कंदा आहिनि। हाणे ॿिए पासे जेकॾहिं असां अचूं त माण्हुनि जी ट्रांसपोर्ट, त तव्हां ॾिसंदव त पीओएल वग़ैरह में का स्टेबिलिटी कोन्हे, ऐं जेकॾहिं स्टेबिलिटी का थोरी घड़ी असांखे नज़र ईंदी आहे त 10 रुपया वधायो 70 रुपया घटि कयो, त उहा जेका आहे सा हिकिड़ी ओवरऑल ट्रांसपोर्ट खे जेको आहे सो कंहिं तरीक़े सां हिकिड़ी कॉस्ट मेंटेनेंस या हिकिड़ी कॉस्ट खे कंहिं अरसे लाइ मेंटेन कयो आहे उन ते असरअंदाज़ न वेठी थिए। माण्हुनि जा झगड़ा जेके आहिनि से हलंदा रहनि था, कॾहिं कॾहिं जेको आहे दंड भरिया था वञनि, दंड ॾिना था वञनि, त इहे सभु शयूं हिकिड़ो मुवक़्ती तौर ते हिकिड़ो लिटिगेशन सोसाइटीअ में पैदा करण वारी जेका सूरत हाल आहे उहा सिर्फ़ु इन करे आहे त टैक्सिस जी जेका भरमार आहे उन तक़रीबन हिकिड़ी पीसफुल माहौल, हिकिड़ो ट्रैंकुलिटी चई वेंदी आहे त टैक्सिस वारो माहौल अहिड़ो हुअणु खपे जंहिंजे सोसाइटी एट पीस हुजे। पर सोसाइटी जेकॾहिं एट पीस जे बजाए जेको आहे त रोड बंदि करे, रस्ता बंदि करे, सॼी सॼी राति जो वही टायर साड़े, इहे आम ॻाल्हियूं आहिनि, तव्हां ॾिसंदा हूंदव। बिल्कुलु ऐं अञा जेको आहे सो ॻाल्हियूं हिते ख़तमु कोन थियूं थियनि त जेको सोशो इकोनॉमिक ऐं हिकिड़ो साइंस ऑफ सोशोलॉजी जे तहत जेकॾहिं असां एनालाइसिस कयूं त जिते बि जेका आहे सा हिकिड़े आम माण्हूअ जी हिकिड़ी एम्प्लॉयमेंट अफेक्ट थींदी आहे, ऐं जिते हिकिड़े आम माण्हूअ जी जेका होम टेक इनकम में फ़र्क़ु ईंदो आहे त उते जेको आहे सो क्राइम्स जनरेट थींदा आहिनि। कंहिं हिकिड़े पुलिस ऑफिसर जॾहिं इहा ॻाल्हि कई त भई क्राइम्स कंट्रोल करणु जेको आहे सो सिर्फ़ु मुंहिंजे हथ में कोन्हे, क्राइम कंट्रोल करणु सोसाइटीअ जो उहो तरीक़ेकार जंहिंमें माण्हुनि खे हिकिड़ी रविश ऐं रहण लाइ जेको आहे सो ज़रूरियात तहत जेको आहे सो उन्हनि जो ख़्यालु कयो वञे, उन्हनि जे लाइ एम्प्लॉयमेंट जनरेट कई वञे, उन्हनि जे लाइ हिकिड़ो रीज़नेबल इनकम लेवल्स रखी वञे, सिहत खां अलावा एजुकेशन, ट्रांसपोर्ट, उन्हनि जी अकोमोडेशन्स, इहे सभु ॻाल्हियूं जेसिताईं माण्हू खे कंपनसेट न कंदी का स्टेट, त माण्हू जेके आहिनि से मौजूदा सूरत हाल में जंहिंमें मुस्तनिद इकोनॉमिस्टनि इहो चयो आहे त 85 लख माण्हू रुगो हिकिड़े साल में बेरोज़गार थी विया। हाणे तव्हां जेकॾहिं 85 लख ऐं उन खां अलावा 2.5 करोड़ जो फिगर्स आहिनि, ॿिनि 2.5 सालनि जो आहिनि, तव्हां 3 करोड़ माण्हुनि खे जेकॾहिं हिकिड़ो यानी क़ाबिले वर्किंग कंडीशन्स में कंहिं माण्हू खे जॾहिं तव्हां आउट था कयो इकोनॉमिक एक्टिविटीज़ खां, ऐं हुन जी जेका हिकिड़ी रिसिप्ट आहे उहा हुन वटि कोन्हे, ऐं घर में जेकॾहिं 2-3 माण्हू कमाए करे हिकिड़ी तमामु मां चवंदुसि त पॉवर्टी ऐं पुअर लिविंग में बि हलनि वेठा, उन्हनि खे तव्हां अञा वधीक असां पुअर पिया था कयूं। त इहे सभु शयूं जेके आहिनि से ॾिसी करे जेको आहे सो तमामु घणी उमेद असांखे न करणु खपे, छाकाणि त असांजी जेका हिकिड़ी तरीक़ेकार हाणे आहे उहो तरीक़ेकार सरकार जेको आहे सो सिर्फ़ु इहो रखियो आहे त कर्ज़ वठी कर्ज़ लाहियो, ऐं जेको आहे सो कंहिं तरीक़े सां ॿाहिरियुनि एजेंसीज़ जेके असांखे कर्ज़ ॾियनि थियूं, थोरी देरि लाइ IMF जे हवाले सां ॻाल्हायूं त उहे असां ते कंडीशन्स मञनि थियूं, पर हाणे उहे कंडीशन्स जे लाइ हुकूमत जा वज़ीर वुज़रा कल्ह बि जेको आहे सो नाणे जे जेको स्टेट मिनिस्टर आहे उन इहा ॻाल्हि कई त असां हिकिड़ो IMF प्रोग्राम में पिया था वञूं, ऐं असांखे जेको आहे सो स्टेबलाइज़ेशन इस्तेकाम खपे। असां सम्झूं था त इकोनॉमी ते बर्डन आहे, माण्हुनि ते बर्डन आहे हिननि टैक्सिस वधाइण जे करे, छाकाणि त 9000 जा टैक्सिस खां पोइ असां जॾहिं 13,000 वारे हुन में शामिलु था थियूं त माना असां इहे 4000 अरब खणी एब्सोल्यूट टर्म्स में मां चवंदुसि त 4000 अरब रुपया इहे माण्हुनि खे ॾियणा आहिनि। हाणे माण्हुनि खे 4000 अरब ॾियण में त छा असांजी उन्हनि जी आमदनी असां 4000 अरब रुपया वधाई आहे जो असां उन्हनि जे मथां इहे 4000 अरब रुपया मञूं वेठा। ऐं जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त इंडस्ट्री ते टैक्स विझो, सुपर टैक्स विझो, इहे सभु टैक्सिस विझो, त इन्हनि जो सभिनी जो जेको हिकिड़ो स्पिल ओवर अंग्रेज़ी में चइबो आहे इकोनॉमीअ में, उहो अफेक्ट थींदो आहे उन ते जेको उन्हनि सर्विसिस खे ख़रीद कंदो आहे,
उन्हनि गुड्स खे ख़रीद कंदो आहे, जी उन्हनि शयुनि खे जेको वापराईंदो आहे उन्हनि खे हथु कंदो आहे, जी उन्हनि जी असां हिकिड़ी काउंटर हिकिड़ी इंक्रीज़ जेका आहे असां हुनजे परचेजिंग पावर में या कुवत सघ ख़रीदारीअ में उहा त असां प्रोपोर्शनेटली या मैचिंग न वेठा वधायूं, पर असां ॿिए पासे उन्हनि खे लोड पिया था कंदा वञूं त हू जेकॾहिं हिकिड़ा लोअर मिडिल क्लास आहिनि त पुअर में हलिया वञनि, अपर आहिनि त लोअर मिडिल क्लास में हलिया ठीक वञनि। जब्बार त साहब मुंहिंजो इन जो पंहिंजो जेको सॼो कंक्लूजन निकितो इहो ई निकिरी सघे थो त हुकूमत जा जेके क़दम आहिनि ज़ाहिर कर्ज़ वठी करे कर्ज़ लाहिण जेको असांजी जी सूरत जी हाल हिन वक़्तु हले पई जी त जी इन सां जीअं तव्हां ॻाल्हि कई त 85 लख माण्हुनि जो रेशो आहे जेको बेरोज़गार थिए थो हर साल त इन्हनि क़दमनि सां माण्हुनि जी न रुगो बेरोज़गारी में वाध थींदी, क्राइम में वाध थींदी, पर गॾोगॾु गुरबत में वाध थींदी, त पोइ इकोनॉमी जेका स्टेबिलिटी आहे उहा कीअं अची सघंदी? तो जेके ॻाल्हियूं हे माण्हू थ्योरिटिकल हिकिड़ियूं चवंदियूं आहिनि त किताबी तौर ते ॿ टे लफ़्ज़ सिखिया आहिनि त असां चाहियूं था त स्टेबल थिए इकनॉमी जी ऐं इहो बि सम्झूं वेठा सरकार पे थी चए। ॾिसो न जॾहिं प्राइम मिनिस्टर जेको आहे सो फ्लोर ते पार्लियामेंट जे फ्लोर ते चए थो त हीउ बजट आहे IMF जो, ऐं उन खां पोइ उन ते जेका आहे सा तनक़ीद पंहिंजा ई माण्हू वेठा कनि त हिन जे करे माण्हुनि ते जेको आहे सो तमामु घणो भार अची चुको आहे, हिन जे करे सैलरी क्लास जेको आहे सो अंडर तमामु वॾे प्रेशर अची चुको आहे, हिन जे करे इंडस्ट्रियल आउटपुट जेका आहे सा घटिजण सां गॾोगॾु उहा बंदि पई थी थिए, अख़बारुनि में इहे फिगर्स अचणु शुरू थी वियूं आहिनि त इहे ॻाल्हियूं बि गॾोगॾु कनि वेठा। हाणे सवाल थो पैदा थिए त जेकॾहिं हुकूमत आहे, रियासत आहे, इंडिपेंडेंट आहे, एतिरे हद सां चऊं था त छो यूनाइटेड स्टेट्स जे कांग्रेस जेका आहे सा असांजे अंदरूनी मामलनि में मदाख़लत करे इहा ॻाल्हि कई त पाकिस्तान जे इलेक्शन्स में इरेगुलरिटीज़ थियूं आहिनि, बिल्कुलु पाकिस्तान जा इलेक्शन दुरुस्त न उते त असां चऊं था इहे असांजे मामलनि में अंदरूनी मदाख़लत कनि था। यस ॿिए पासे असां चऊं था त ठीकु आहे IMF जेको चवंदी उहो कयो, तव्हांजा मुस्तनिद क़िस्म जा जेको FBR में पहिरें चेयरमैन हूंदो हो, मां कल्ह परीं हुनखे ॿुधो पियो, हुन चयो असांजो हिन वक़्तु सिर्फ़ु रियासत हलाइण वारो हिकिड़ो ई तरीक़ेकार आहे, हुकूमत करण वारो हिकिड़ो ई तरीक़ेकार आहे, IMF जेको बि चए थी असां हुनखे अखियूं बंदि करे क़बूल कयूं था, कंहिं क़िस्म जी का डिस्कशन नथा कयूं, अक्रॉस दी टेबल उन्हनि खे इहो सम्झाइण जी कोशिशि नथा कयूं त इन सां जेको सियासी अदम इस्तेकाम त आहे ई आहे, उन सां वधीक पुर तशद्दुद अदम इस्तेकाम जेको आहे सो कंहिं बि रियासत लाइ मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में चङो न हूंदो आहे। जेकॾहिं कीनिया में IMF जो खणी उन्हनि जेको बजट बिल प्रेसिडेंट न कयो, पर पोस्ट इफेक्ट तव्हां ॾिसो त हुते जेको आहे सो हिकिड़ो पीसफुल माहौल केॾो ख़राबु थी चुको आहे। मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में हिते ईअं पियो थो लॻे त असां जेको आहे सो हिकिड़ो न सियासी इस्तेकाम जे हवाले सां जेके ॻाल्हियूं असां लफ़्ज़ी तौर ते कयूं वेठा उन्हनि खे अमल करण जे हवाले सां का ॻाल्हि नज़र कोन पई थी अचे, न असां जेको आहे सो IMF सां को हिकिड़ो चइबो आहे न हिकिड़ो मैचिंग नेगोशिएशन, माण्हू हमेशह नॉलेज ऐं इल्म जे काउंटर सां पाण खे मञाईंदो आहे त हिकिड़ो जेकॾहिं को टीचर हुजे उहो उस्ताद खां त वधीक सगारो हुजे, पर न त ॿ सुठा टीचर वेही को फ़ैसिलो कनि। हाणे पाकिस्तान में तक़रीबन ईअं लॻे थो त कैपेसिटी या त बिल्कुलु कोन्हे असांजे नेगोशिएटर्स जी, ॻाल्हाइण वारनि जी, या त उन्हनि खे इहो चयो वियो आहे जीअं प्राइम मिनिस्टर पियो थो चए त असां छा कयूं, इहो त जेको आहे बजट आहे IMF जो, जेकॾहिं ईअं ई आहे इन क़िस्म जी इंटरफेरेंस हर हंध ताईं हर हद ते जेकॾहिं थिए वेठी त पोइ असांखे मुंहिंजो ख़्यालु आहे यूनाइटेड स्टेट जे कांग्रेसमैननि खे छो तनक़ीद था कयूं त उहे पाकिस्तान जे अंदरूनी मामलनि में जेको आहे सो न ॻाल्हाइनि, त ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त हिते जेको आहे सो मईशत जो इस्तेकाम जेको आहे सो उन जे पोयां रियासत जे अंदरि सिस्टम्स ऐं सिस्टम्स जे अंदरि जेको आहे सो हिकिड़ो सियासी इस्तेकाम रखण जी ज़रूरत बि महसूसु थींदी आहे। ऐं उन ज़रूरत खे महसूसु कंदे ई तव्हां ॾिसो त डेवलप्ड कंट्रीज़ जेके आहिनि ऐं उन्हनि जे अंदरि तव्हां ॾिसंदो इलेक्शन हिन तव्हां इंग्लैंड जो हाल ॾिसो, तव्हां ॾिसो त चंद ॻाल्हियुनि ते कीअं माण्हू जेके आहिनि से पासीरा थियनि था, फ्रांस जो तव्हां ॾिसो कीअं चंद ॻाल्हियुनि ते पासीरा थियनि था। हिन मुल्क में असां अञा ताईं तज़ादात जो शिकार आहियूं, उहे तज़ादात जेके आहिनि से उन पोयां इंफॉर्मेशन आहे छा उहा केतिरे हद ताईं सच आहे, केतिरे हद ताईं कूड़ आहे। हिकिड़ो लफ़्ज़ मुंहिंजो ख़्यालु आहे हिकिड़ो फ्रेज़ मां इस्तेमालु कंदुसि, सिंधीअ में ट्रांसलेट कंदासीं त जेको यानी इनजस्टिस नाइंसाफ़ी एनीवेयर किथे बि
इंसाफ़ जे लाइ हर हंधि हिकिड़ो ख़तरो हूंदी आहे। पाकिस्तान में जेको आहे सो सोसाइटी में इंसाफ़, रूल ऑफ लॉ, जस्टिस, तव्हां थोरी देरि लाइ जेकॾहिं मां तव्हांखे इहो ॿुधायां त पाकिस्तान में रूल ऑफ लॉ, कानून जी हुकमरानी या जुडिशियल सिस्टम जो जेको नंबर आहे दुनिया में, उहो असांजो एतिरो त हेठि आहे जेतिरो पसमानदा तरीन अफ्रीकन मुल्कनि जो आहे। असां 139 140 नंबरनि ते बीठा आहियूं। मूंखे ॿुधायो त इहे सभु असबाब जेके आहिनि से इन सॼे ख़राब मैशत जे हुअण जा रीज़न्स ठहनि था। ऐं मुंहिंजो ज़ाती ख़्यालु इहो आहे त जेसिताईं फंडामेंटली असां जेको आहे सो सियासी इस्तेहकाम खे पंहिंजो मज़बूत न कंदासीं, असां जेको आहे सो रिफॉर्म्स न आणींदासीं, असां पंहिंजे इलेक्ट्रिसिटी ऐं गैस में जेके करप्शन, इनएफिशिएंसी, जेके लॉसिस आहिनि, बजाए उनखे ठीकु करण जे असां वटि सिर्फ़ु हिकिड़ो ई हल आहे त क़ीमतूं वधायो। पर उन क़ीमतुनि वधाइण जे अॻियां पोइ इहे स्ट्रीट, इहे रस्ता, इहे रोड, उन्हनि ते जेको कुझु थिए वेठो असांजे साम्हूं आहे। अॼु 21वीं सदीअ में असां धाड़ेलनि सां बि नेगोशिएट करणु था चाहियूं त जेके धाड़ेल तौबा ताइब कंदा उन्हनि खे असां माफ़ु करे छॾींदासीं। काफ़ी मुंहिंजो ख़्यालु आहे हीअ हिकिड़ो मैटर ऑफ कंसर्न आहे त छा लॉ एंड ऑर्डर हिन मुल्क में 21वीं सदीअ में इन हद ते पहुतो आहे त असां डाकुनि सां बि मुज़ाकरा कयूं। मां नथो चाहियां तव्हांजे हिकिड़े मिनिस्टर सिंध जी ॻाल्हि कई त तौबा ताइब कनि, असां हिननि खे माफ़ु कंदासीं। त अहिड़ी तरीक़े सां जेसिताईं जब्बार साहब पोइ त जेकॾहिं हुकूमत जेके दावाऊं करे थी, हुकूमत जेके क़दम खणे थी, त सवाल त पोइ उन्हनि ते उथनि था न। भले सरकार चए त वज़ीर आज़म समेत सॼी काबीना जेके आहे सो पघार नथी वठे, मरातूं नथी वठे, खाता बंदि कया विया आहिनि त जीअं बोझ घटि पवे। ॿिए तरफ़ असां ॾिसूं था त 10 मददगार 6 तर्जुमान खयां था वञनि। त हुकूमत जे कौल ऐं फ़ैल में बि तज़ाद आहे। जेसिताईं अमली तौर इन्हनि ॻाल्हियुनि ते अमल न थींदो तेसिताईं मुआशी बिगाड़ में बहितरी जा आसार ई असांखे नज़र न ईंदा। तूं हाणे तव्हां ॻाल्हि ॿुधो त इहे काफ़ी मुंहिंजो ख़्यालु आहे हिकिड़ियूं डिबेटेबल शयूं आहिनि त पघार नथो खणे। छा पघार न खणंदे बि 500 ACL में, जंहिंमें हिकिड़ो लीटर में 1 किलोमीटर हले थी गाॾी, मूंखे ॿुधायो, मूंखे यादि आहे त इन साॻिए वज़ीर आज़म चयो त मां हिन वक़्तु पुरतइश ऐं वॾियुनि गाॾियुनि खे जेको आहे सो घटाइण जे लाइ डायरेक्शन्स ॾेई छॾियूं आहिनि। मां जेको आहे सो कंहिं क़िस्म जे ख़र्चनि खे वधाइण जे हक़ में न आहियां, घटाइण जे हक़ में आहियां। जेकॾहिं ईअं ई आहे त पोइ इहे एॾा दौरा आहिनि। थोरी देरि लाइ जेकॾहिं दौरनि जी आउटकम बि ॾिसूं त भला छा आउटकम आहे मूंखे ॿुधायो। असां जेको आहे सो फ्लड जे लाइ वियासीं, 7 स्टार होटलुनि में वञी रहियासीं, एतिरा वॾा वॾा जेके आहिनि से ख़र्च कयासीं। असांखे $10 बिलियन जी जेका आहे सा हिकिड़ी ॻाल्हि असां ॿुधी त हुननि आमादगी ॾेखारी आहे। असां जॾहिं त $30 बिलियन जी ॻाल्हि कई, मूंखे ॿुधायो अञा बि सिंध जो चीफ मिनिस्टर चए थो त सिंध जे बजट मां ई असांखे 2-2.5 लख घर ठाहिणा आहिनि। मूंखे ॿुधायो उन खां पोइ जेकॾहिं सऊदी अरेबिया वारा आया चयूं त असां रिकॉडक में सरमाईकारी कंदासीं। अॼो के ॾींहं ताईं को अहिड़ो एग्रीमेंट, को हिकिड़ो डॉलर ट्रांसफर थींदे त असांखे नज़र न आयो आहे। जेकॾहिं मुंहिंजो ख़्यालु आहे ॿियनि हंधनि तां जेकॾहिं के वाइदा थिया आहिनि, के ॻाल्हियूं थियूं आहिनि, हा अलबत्ते इहो ज़रूरु थियो आहे त जीअं चाइना जेको आहे सो $500 मिलियन तव्हांजा कंहिं मद में जेके आहिनि से हिकिड़ो डेफर कया त तव्हां आईंदा ॾींदव, तव्हांखे कुझु पैसा उन्हनि बि रोल ओवर कया त आईंदा ॾींदव। किथे का माफ़ीअ जी ॻाल्हि त कोन्हे। इहे जेको आहे सो कर्ज़ असांजे मथां रहंदा, इन्हनि कर्ज़नि ते वधंदड़ व्याज जेके आहिनि से असांजे मथां रहंदा। इन जो मिसाल हिन बजट में साम्हूं पियो थो नज़र अचे त असां 13,000 अरब जो टैक्स उगाइण जे साम्हूं 9,700 अरब असांखे कर्ज़नि जे वाजिबात जे हवाले सां डोमेस्टिक ऐं जेको आहे सो ॿाहिरियां कर्ज़ा उन ॾियणा था पवनि। तव्हां वटि बाक़ी बचे छा थो? तव्हां वटि जेको कुझु बचे वेठो उहो आहे डिफेंस ऐं कर्ज़नि खे ॾियण खां पोइ पाकिस्तान कीअं हलंदो? उहो ई जेको कर्ज़ वठी करे कर्ज़ लाहियो, मुंहिंजो ख़्यालु आहे जेकॾहिं इन तरीक़े सां हलंदो त इंटरनेशनल जेका हिकिड़ी ग्लोबल इकोनॉमी आहे उन में ग्लोबल पॉलिटिक्स बि आहे। जेकॾहिं ग्लोबल पॉलिटिक्स बि आहे त पोइ तव्हांखे इंटरवेन कंहिंखे चवण खां मना नथा करे सघो, उहे बिल्कुलु इंटरवेन कंदा। तव्हांखे जीअं ॿुधाईंदा इहे असांजी हिकिड़ी इकोनॉमिक्स ऐं जियो पॉलिटिकल जेका सूरत हाल आहे उनजे अॻियां असांजे अफ़गानिस्तान बीठो आहे, असांजो ईरान बीठो आहे, हुन पासे से चाइना सां असां केतिरे हद ताईं वेंदासीं, रशिया सां असां अञा ताईं सोचूं वेठा त को एग्रीमेंट कयूं, अमेरिका जेको कुझु चए वेठो उन ॻाल्हियुनि खे बि असां ॿुधूं वेठा त हिकिड़ो ट्रायंगल खां वधीक हिकिड़ो ॿियो ट्रायंगल ठहंदो थो वञे। इन ट्रायंगल जे अॻियां जेको आहे सो इहे सभु माशी ॻाल्हियुनि
खे जेकॾहिं असां मुस्तहकम ॾिसणु चाहियूं था ऐं माइशत खे ॾिसणु चाहियूं था त मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में जियो इकोनॉमिक्स ऐं जियो पॉलिटिक्स जेका आहे उनखे बि ठीकु करण जी ज़रूरत आहे। जेकॾहिं असां रुॻो प्रेस रिलीज़िस कढी करे इहे ॻाल्हियूं पिया कंदासीं मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में इट इज़ नॉट अ सोल्यूशन। उनमें बि हुकूमत कंफ्यूजन जो शिकार आहे न। उनमें हुकूमत खे ज़ाहिर उहे त असांजा इंटरनल मामला आहिनि, उनमें हुकूमत खे कहिड़ी कंफ्यूजन आहे, कहिड़ी रुकावट आहे? हा, उन में जेकॾहिं मां ॾिसंदुसि त रुकावट आहे त उन रुकावट में या त इनएफिशिएंसी आहे। ॾिसो टे ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, या त तव्हां इंडिपेंडेंट जेको आहे जंहिं माण्हूअ खे जेको कमु मिलियो आहे उहो न पियो थो करे सघे जी उनखे पोयां हलाइण वारा ॿिया बि आहिनि। हिकिड़ो सबबु इहो बि थी सघे थो, ॿियो इनएफिशिएंसी बि थी सघे थी। पाकिस्तान में न ब्यूरोक्रेसी एफिशिएंट रही आहे, न फॉरेन ब्यूरोक्रेसी डिप्लोमेट्स एफिशिएंट रहा आहिनि। जेकॾहिं इहे एफिशिएंट हुजनि हा त थोरी देरि लाइ मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में माण्हू सिफ़ारिशूं ॻोल्हींदा करे पोस्टिंगूं न वठंदा, माण्हू पंहिंजे मेरिट ते वठंदा। फॉरेन डिप्लोमेसी तव्हां ख़बर आहे उन खे घटि में घटि असांजे एक्सपोर्ट्स के वैल्यूज़ खे वधाइण में मदद करणु खपे। पाकिस्तान जेको आहे सो 250 तव्हां ॾिसो 250 मिलियन माण्हुनि जो मुल्क, उते 30 अरब डॉलर वॾी मुश्किल सां असां एक्सपोर्ट करे पिया था सघूं। तव्हांजे राइस जेको आहे सो हिन साल टच पे थी करे $4 बिलियन। तव्हांजी जेकॾहिं एग्रीकल्चर परफॉर्म न करे हा 6% त असां वटि त बिल्कुलु टोटली जेके चइजे त आई एम सॉरी टू से हिकिड़ो लफ़्ज़ अंग्रेज़ी में इस्तेमालु थींदो आहे गोइंग कंसर्न। पाकिस्तान गोइंग कंसर्न माना छा इहा कंपनी क़ाइमु रही सघे थी या न, इहो क्वेश्चन पैदा थियनि। छा पाकिस्तान जेका आहे सा हिकिड़ी यानी बैंकरप्ट मुल्क आहे या न आहे, इहे डिस्कशनूं पई थी थियनि। मुख़्तलिफ़ इकोनॉमिस्ट जा मुख़्तलिफ़ आरा आहिनि, पर हाणे हे मुल्क आहे, इन मुल्क जे ज़मीन जे हेठां घणो कुझु बि आहे। इहो बि असां नथा चई सघूं त हिन मुल्क में कुझु कोन्हे, घणो कुझु आहे। हाणे इन्हनि शयुनि खे कहिड़े तरीक़े सां हिकिड़ो माशी इस्तेहकाम जे ज़रिए, हिकिड़े सुठे इकोनॉमिक मैनेजमेंट जे ज़रिए, हिकिड़ी सुठी प्रोफेशनल टीम्स जे ज़रिए, हिकिड़े सुठनि वज़ीर बुज़रा जे ज़रिए, हिते वज़ीर थियण बि जेको आहे सो कंहिं न कंहिंखे कंहिंजे वेझो थियणो थो पए। या त उहो वेझो आहे या त उनजो ब्लड जो रिश्तो जेको आहे सो उन हवाले सां वेझो आहे। त हिकिड़ी पाकिस्तान में जेका मेन प्रॉब्लम आहे उहो इहो ई आहे। तव्हां ॾिसो इंग्लैंड में वज़ीर आज़म अचे थो 10 डाउनिंग स्ट्रीट मां हिकिड़ी गाॾी खणी थो अचे, पंहिंजा 4 टपड़ खणी हलियो थो वञे, वरी तव्हां हुनखे आइस्क्रीम जे लाइन में ॾिसो था आइस्क्रीम वेठो ख़रीद करे। हिते त ईअं कोन्हे न, हिते त माण्हू इंग्लैंड में रही करे आराम करे उन खां पोइ जॾहिं हालात मुसाइद आहिनि त वापसि था हलिया अचनि, वरी हालात नामुसाइद आहिनि त वरी हलिया था वञनि मके मदीने, 50 साल उते बि माण्हू रही था अचनि। त थोरो मुंहिंजो ख़्यालु आहे असांखे मेरिट, प्रोफेशनलिज़म ऐं दुनिया जा जेके स्टैंडर्ड्स आहिनि जिन में इंडिपेंडेंस ऑफ अ मुल्क जेको आहे उहो कॉन्सेप्ट जेको आहे सो मौजूदु आहे, असांखे उन कॉन्सेप्ट ते हलणु खपे। ईअं न आहे जो असां टोटली दुनिया ते डिपेंडेंट आहियूं, असां काफ़ी हद ताईं इंडिपेंडेंट आहियूं। जेकॾहिं असां गिलगित बल्तिस्तान खां वठी KPK ऐं असां जेको आहे सो वापसि जेकॾहिं बलूचिस्तान ते वञूं त बलूचिस्तान में 52 जॾहिं के चवंदा आहिनि एलिमेंट्स ऑफ केमिस्ट्री मौजूदु आहिनि। सिंध में अचूं, मूंखे ॿुधायो सिंध में असां 3000 मेगावाट जेका आहे असां हिन वक़्तु थर मां वेठा आहियूं, 185 बिलियन टन्स असां वटि कोयलो आहे। इन थर खे छो न असां जेको आहे सो वेही हिकिड़ो पावर हाउस ठाहे छॾियूं सॼे पाकिस्तान जे लाइ। कहिड़ी ज़रूरत आहे तव्हां पेट्रोलियम प्रोडक्ट्स ते रोज़ वेठा ॻाल्हायो त अघु वधी विया, पेट्रोलियम प्रोडक्ट जी इम्पोर्ट्स ते तव्हांजो 1/3 ऑफ दी इम्पोर्ट बिल उन मां आहे। थर ते जेका डेवलपमेंट करण जी कोशिशि कई वई इन में साराह ज़रूरु कजे त पीपुल्स पार्टी जा इक़दाम जेके हुआ अवाइली इन थर जे कोल जे बारे में तमामु सुठा हुआ ऐं थोरो मुंहिंजो ख़्यालु आहे जिते साराह ठहे थी उते बि कयूं। हिन वक़्तु बि थर जे हवाले सां सिंध हुकूमत जूं काविशूं जेके आहिनि से मौजूदु आहिनि, पर उन काविशुनि खे जेकॾहिं फेडरेशन ऑन करे, तव्हां मूंखे ॿुधायो असांखे कहिड़ी ज़रूरत आहे कंहिं ॿिए हंधि वञण जी। असांखे फॉसिल फ्यूल्स इम्पोर्ट करण जी ज़रूरत कोन्हे। 185 मेगावाट जेको 500-600 सालनि ताईं हिते 1000-1.5 लख मेगावाट जे तव्हांजी एनर्जीअ खे सपोर्ट करे सघिजे थो। असांखे कंहिं ॿिए तरफ़ कुझु बि ॾिसण जी ज़रूरत कोन्हे। असां वटि सभु कुझु आहे, सिर्फ़ु असां वटि सियासी अदम इस्तेहकाम आहे। असां वटि करप्शन खे कंट्रोल न करण जी असां ॼण ईअं थो लॻे कसम खाधी आहे। प्रोफेशनलिज़म खे छॾे करे नॉन प्रोफेशनल इज़म जेको आहे सो उहो लॻे थो त असां उहो हिकिड़ो तरीक़ेकार अपनायो आहे। एफिशिएंसीअ जे बजाए इनएफिशिएंसी जेका आहे त असां पंहिंजे लाइ पाण ऑप्ट कई आहे। बिजली जा अघु वधाईंदा वञूं, बिजलीअ में इनएफिशिएंसी, बिजलीअ में ट्रांसमिशन डिस्ट्रीब्यूशन लॉसिस, बिजलीअ जे मिक्स खे जेकॾहिं थोरो हिन पासे रेड़े विझूं थर वारे पासे ते, तव्हां ॾिसो केतिरो फ़र्क़ु अची सघे थो।
मुंहिंजो ख़्यालु आहे इहे सभु हिकिड़े सियासी अदम इस्तेकाम मां ज़रूरु चवंदुसि त उहो बि इन्हनि सभिनी ख़राब ॻाल्हियुनि खे या मिसमैनेजमेंट खे कंट्रीब्यूट करे रहियो आहे। वॾी महिरबानी जबार साहब, तव्हां पंहिंजो तस्वीर ॾियण लाइ प्रोग्राम में जॉइन कयो। नाज़िम, सीनियर इकोनॉमिस्ट जबार मेमण सां सां गॾु हा। IMF जो जेको $6 अरब जो बेल आउट पैकेज जे हवाले सां हुकूमत जो चवणु आहे त यकीनन आवाम जे लाइ अगरि वधीक नवां जेके टैक्स आहिनि उहे बि ॾुखिया साबित थींदा ऐं हिकिड़ो ॾुखियो फ़ैसिलो आहे, ॾुखियो बजट आहे। उन बावजूदि हुकूमत खे शायदि इन ॻाल्हि जो अहसासु न आहे त माण्हुनि जे मथां टैक्स मढ़ण ऐं महांगाई वधण जो जेको नतीजो आहे उहो बेरोज़गारी जी सूरत में निकिरे थो, उहो क्राइम जी सूरत में निकिरे थो, उहो गुरबत वधीक वधण जी सूरत में निकिरे थो। जबार साहब जी ॻाल्हि कई त रिव्यू करण जी ज़रूरत आहे, जियो पॉलिसिंग करण जी ज़रूरत आहे, करप्शन खे घटि करण जी ज़रूरत आहे ऐं शुरूआति पंहिंजे घर खां करण जी ज़रूरत आहे। इन ई ते अॼोके प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। ईंदड़ प्रोग्राम ते ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहिद।